साईं मोहम्मद ज़मान करमी साहब जी खिदमत में पाण ईंदा तवा असांजे साम्हूं खिताबे दिल नवाज करण फरमाईंदा। अल्हम्दुलिल्लाह वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह वला रसूल बअदह अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम सदक़ल्लाहु मौलाना अल अज़ीम। मुंहिंजा दोस्तान गिरामी, असां खुश नसीब आहियूं, असां भागन बख्तन वारा आहियूं। अल्लाह ताला असांजी किस्मत एक दफ़ो ॿीहर चमकाई जो अल्लाह हेड़ी सुहिणी रात अता फरमाई। शब्बे बरात हुजे, मथा वरी जुम्मे जी रात हुजे, मुर्शिद जी सुहिणी ज़ात हुजे, मदीने वारे जी करम नवाज़ी हुजे, आशिकन जा सीना मदीना बणजी वञनि था। दिल खुशान अची करे हिते जेको पल पल गुज़रे तो अल्लाह जी रहमत में गुज़रे तो। हिते तमार हले थी त अल्लाह अल्लाह जी तमार जेकर कनन ते ज़िक्र ॿुधण में तो अचे त मदीने वारे लजपाल नबी जो ज़िक्र हिते जेकर तज़किरो थिए तो हदीस जो तज़किरो जे गुफ्तगू थिए थी त शरीयत ऐं सुन्नत वारी गुफ्तगू थिए थी। जेकर के जो दीदार नसीब थिए तो हर चेहरो अल्लाह वारे जो चेहरो आहे। मुझे दिलबर सुने जो हर मुरीद दिलबर त दिलबर आ न, पर मुरीद एड़ा मुरीद है न जो उनजो चेहरो ॾिसो त हदीस याद अची वेंदव। उहा हदीस जो लजपाल नबी फरमायो मुझा दोस्त, अल्लाह फरमायो मुझा दोस्त मुझा वली उहे हिन जन के ॾिसंदो तव्हां के मां रब याद अची वेंदसि। अॼु तव्हां कुंड कुर्छ में जिथे वया हूंदो, पानी जे सबील ते वया हूंदो, जेकर नंगर खाने ते नंगर खाइण वया हूंदो, कंहिंसां मिलिया हूंदो, उन खां पहिरीं तव्हां खे कननि ते आवाज़ पियो हूंदो अल्लाह अल्लाह। या अल्लाह वारन जी तमारा हे मुझे मुर्शिद हादी रहबर जो फैज़ा जो तुम गड आया हूं। अज उहा रात जंहिंमें अल्लाह ताला आसमान ज़मीन ते नुज़ूल फरमाइंदो आ। अल्लाह ताला जे तरफां ऐलान ईंदा आहिनि उहे माण्हू किथे हिन, उहे बाना किथे हिन जेके मूं रब खां इस्तग़फ़ार करे माफ़ी वठण चाहिनि था। उहे माण्हू किथे हिन जेके मूं रब खां दुआऊं क़बूल कराइण चाहिनि था। अॼु उहा रात तोखे मूंखे सुणे दिलबर साईं गॾु करे हिकड़ी जगह ते कठो करे के दुनियावी मक़सद जे लाइ न, के वोट के नोट जे लाइ न, पर तोखे मूंखे गॾु कयो आ। गॾिजी वेही अल्लाह अल्लाह कयूं, मुस्तफ़ा जो शान ॿुधूं ऐं ॿुधायूं ऐं अल्लाह जे अॻियां दुआ जा हथ खणो। दुआ खां पंहिंज अल्लाह ताला खां पंहिंजूं दुआऊं क़बूल कराए पोइ घरनि में मोटी वञूं। अची मज़ो अची वियो आहे न। सुणे दिलबर जो हे सुहिणो आसनो ॾिसी दिल ठरी आया न। ॻाल्हायो ॾिसी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी विया थिया न बेड़ा पार। ॻाल्हायो नथा थधे तरीक़ो ने जीअं थधि तीअं वध इंशाअल्लाह इन करीब सुणे दिलबर जो दीदार थींदो, मिशनियूं चार्ज थी वेंदियूं। ॾिसी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी विया ओ परे परे का फ़कीर ॾिसण आया पंहिंजो पीर थियो साहु सुधीर जिए जिए दिलबर पीर आहे न कीदो ओ परे परे का फ़कीर ॾिसण आया पंहिंजो पीर थियो साहु सुधीर जिए जिए दिलबर पीर ओ ॾिनो लालण लबीब ओ करार थी विया खुलिया असांजा नसीब बेड़ा पार थी विया। सब चो सल्लल्लाहु अलैहि कया दुरूद शरीफ पढ़ो। हेड़ी सुणी महफिल दुरूद वारी रात हुजे त कदी दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि कया। दोस्ताने गिरामी, अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो ए मुंजा बाना तामू रब खां दुआऊं घुरो मां रब अवाजूं दुआऊं कबूल फरमाया। बाने के कम आहे दुआ घुरण
अल्लाह जो कम्मा बाने जो दुआऊं अघाइण असां त मदीने वारे जा उम्मती आयूं। तारीख वारा लिखन था मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में एड़ो ज़मानो एड़ो वक्त एड़ो दौर आयो मींह न पियो पए मानू मूसा कलीमुल्लाह जी खिदमत में आया अर्ज कन ए अल्लाह जा नबी दुआ घुर त अल्लाह ताला मींह वसाए। मूसा कलीमुल्लाह फरमायो फलाणे ॾींहं ते फलाणे मैदान ते गॾ थिजो गॾिजी दुआ घुरंदासीं अल्लाह मींह वसाईंदो। जॾहिं वो वक्त आयो वो काफिलो निकतो वाट खां मूसा कलीमुल्लाह मोटायो माण्हुनि खे फरमायो मोटो मोटो मींह अचे पियो। माण्हुनि अर्ज कयो ओ सुणा ओ अल्लाह जा नबी दुआ त कोने घुरी अग में कीअं थो मींह वसे। मूसा कलीमुल्लाह फरमायो मूं ॾिठो जिथे मैदान हुयो उते हिकड़ी मंडी माकोड़ी हुई हिकड़ो पैर अॻियां मथे करे अल्लाह जी बारगाह में दुआ घुरी मौला मींह त वसा। छा दुआ घुरी उन मंडी माकोड़ी हिकड़ी टंग सां हथ मथे करे अल्लाह जी बारगाह में दुआ घुरी मौला मींह त वसा। मूसा कलीमुल्लाह फरमायो अल्लाह ताला उन मंडी माकोड़ी जी दुआ कबूल करे छड़ी मींह अची रहियो आहे। ओ मुंहिंजा दोस्तो ओ दिलबरबाद शरीफ में अचण वारो उहा मूसा कलीमुल्लाह जो ज़मानो हुयो। उहा मंडी माकोड़ी दुआ घुरे अल्लाह कबूल करे। वाह वाह हिन उम्मत जो शान उम्मत हुजे लजपाल नबी जे ऐं रात हुजे 15 शोबान जी दुआ घुरण वारो हुजे अल्लाह जो वली ज़बान हुजे दिलबर सोने जी अल्लाह जी बारगाह में दुआ घुरंदो तू मां आमीन चवंदासी अल्लाह हर दुआ कबूल करे छड़ींदो इंशाअल्लाह। दिलबर जा जनी मल हथ खजंदा न उम्मीद सां न पर पक सां जनी आमीन चवंदासी अल्लाह कबूल मंजूर करे छड़ींदो। रब करीम असा के पंजे मुर्शिद आदि रहबर सा सच्ची मोहब्बत उल्फत नसीब फरमाए। अल्लाह ताला असा के बार बार हेड़ा सोना महफिल हेड़ा सोना मजमा अता फरमाए। मुर्शिदन जो साथ हुजे मदीने वारे जी निगाह छप्पर छां हुजे त बेड़ा ही पार थी वेंदा। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।